जी नासिन हेडलाइंस सां वठी केम ख़बरियूं। अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो त इमरान ख़ान ते आर्टिकल 6 लॻाइण जूं ॻाल्हियूं कंदड़ अकुल जा अंधा आहिनि। सुभाणे थियल इलेक्शन में इस्टेब्लिशमेंट खे साबित करणो पवंदो त हू न्यूट्रल आहिनि। इस्लामाबाद जी अदालत में पेशीअ बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त अटक जी अदालत 8 तारीख़ ॾिनी आहे। एतिरा कूड़ा केस ठाहिया विया आहिनि जो रोज़ अदालत में पेश थियणो थो पवे। शेख रशीद आऊं इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइण चाहियां थो त सुभाणे थियल इलेक्शन अहम आहे। मुल्की तारीख़ में अहिड़ी इलेक्शन कॾहिं बि न थी आहे। इस्टेब्लिशमेंट खे गुज़ारिश करणु चाहियां थो त इलेक्शन खां परे रहे। असां कंहिं क़िस्म जी धांधली गुंडागर्दी बदमाशी बर्दाश्त न कंदासीं, इहो चवणो हो शेख रशीद जो। शेख रशीद चवणो त इस्टेब्लिशमेंट खे सुभाणे वारी इलेक्शन में साबित करणो आहे त हू ग़ैर जानबदार आहिनि।